नाज़रीन, वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी तरफ़ां बनू में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस के खिराज तहसीन पेश कयो वियो आहे। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस बर वक्त कार्रवाई करे भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे खाक में मिलाए छॾियो आहे। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी पंहिंजे बयान में चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में अमन जे क़याम लाइ सिक्योरिटी फोर्सेस जूं कामयाबियूं ऐं कार्रवाइयूं तहसीन लाइक़ आहिनि। फितना अल हिंदुस्तान जे नासूर जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। नाज़रीन, असां के भेरो ॿीहर ही अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी तरफ़ां बि बनू में कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे खिराज तहसीन पेश कयो वियो आहे। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस बर वक्त कार्रवाई करे भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे खाक में मिलाए छॾियो आहे। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी पंहिंजे बयान में चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में अमन जे क़याम लाइ सिक्योरिटी फोर्सेस जूं कामयाबियूं तहसीन लाइक़ आहिनि। फितना अल हिंदुस्तान जे नासूर जी मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं।